वनुसल्ली वनुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल जे मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां साईं ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहले बैतिहि अजमईन। वाजिबुल एहतराम घोट की शहर है गिरदो नवाजा दोस्तों मुसलमान भाइरो। रब करीम जा तवां सां गुनाहगारन ऐबदारन बदकारन जे मथां अणगणिया एहसान ऐं मेहरबानियूं जंहिं रब पाक तवां असांखे हिन अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल कॉन्फ्रेंस में घुराए करे कुरान पाक जो दीदार भी करायो आहे ऐं कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। रात जो काफ़ी हिस्सो गुज़री चुको आहे। अब ये चारई साथी वेही तरन ओ ये साम्हूं चारई साथी ओ नौजवानो थोड़ा 2-3 मिनट सब्र कयो। हाँ रात जो काफ़ी हिस्सो गुज़री चुको आहे। असांजा मुर्शिद हर साईं क़िबला साहिबज़ादा हर साईं ज़बीउल्लाह साहब दामत बरकातुहुल आलिया तकलीफ़ जे बावजूद अवां जे साम्हूं मौजूद आहिनि। अल्लाह साईं हर साईं जंहिंजे सिहत में उम्र में इल्म में अमल में बरकतूं नसीब फरमाए। साईं जंहिंजी या शफ़क़त पंहिंजे जमा सां अल्लाह साईं ता हयाती दायम ऐं कायम रखे। शाबान जो महीनो हली रहियो आहे। शाबान जे महीने में हज़रत इमाम आज़म इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जी वफ़ात भी थी आहे। शाबान जे महीने में अल्लाह रब्बुल आलमीन महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे आख़िरी न्याणी अम्मा फ़ातिमा साण खे सोने हुसैन जहिड़ो गुलाब जो गुल भी अता कयो आहे।
शाबान जे महीने में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तमाम एकड़ो वडो सदमो रसियो, तमाम एकड़ो वडो दिल मुबारक के जख्म रसियो, जेको अम्मा आशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे मथों जेका तुहमत लगी हुई, वो महीनो भी शाबान जो हो। शाबान जे महीने में अवां के हर साईं सैयद सादात फ़ख्र सादात हर साईं सैयद हबीबुल्लाह शाह साहब जन 15 शाबान जी रात शबे बरात जा फ़ज़ाइल भी ॿुधाया, मसाइल भी ॿुधाया, ऐं जिन जी बख़्शिश नथी थिए उन्हनि जे बारे में भी अवां जे साम्हूं अर्ज़ु रखियो। शाबान जो महीनो पैसे वारनि जे लाइ ख़ुशियूं खणी ईंदो आहे, ग़रीबनि जे लाइ गम खणी ईंदो आहे। पैसे वारो सोचींदो त हिन ईद ते उहे वॻा पायां जेके घोटकीअ में अॻ में कंहिं न पाता हुजनि, उहो बूट वठां जेको अॻ में कंहिं न वरितो हुजे। ग़रीब जा जीअं वेझा ॾींहं थींदा वेंदा तीअं सूरनि मथां सूर, ज़ख़्मनि मथां ज़ख़्म, जेको चवे थो मां वेलो खावां थो, वेलो विहां थो, इहो बच्चनि जे लाइ लटा काथे वठी सघंदो? जेको वेलो खाए वेलो वेहे, इहो बच्चनि जे लाइ कपड़ा बूट काथे वठी सघंदो? इहो सहरीअ जो सामान काथे वठी सघंदो? इहो इफ़्तारीअ जे लाइ फ्रूट जो सामान काथे वठी सघंदो? पैसे वारे जे लाइ ख़ुशी आहे, ग़रीब जे लाइ ॾुख आहे। पर मुसलमानो हीअ ॻाल्हि यादि रखिजो, इन्हनि ग़रीबनि जूं बददुआऊं ज़रूर असर कंदियूं। इन्हनि ग़रीबनि जूं बददुआऊं, 5 ॾींहं मस गुज़रियो आहे, ज़िले दादूअ जे पासे ॾे पत्थर वसियो आहे, पत्थर। इहो रब पत्थर हरू-भरू न वसायो आहे। इहो गड़ो पियो आहे जेकंबा जे ज़िले में, असां पाण उते मौजूद आसीं। ओ हेॾो वॾो गड़ो, इहो बि त पत्थर ई थियो, होॾे सिधा पत्थर वसिया। थोड़ो सोचो, जो पत्थर तो वसाए, चइबो त असांजा किरदार इन जाइ ते अची पहुची चुका आहिनि। शल रब करीम बाज फरमाए, शल रब करीम रहम फरमाए। मावां जे साम्हूं सोने हुसैन असां जे विलादत जे बारे में कुछ अर्ज़ रखण चाहियां थो। अवां दोस्तन जो जेकॾहिं तवज्जो हूंदो, टाइम के मद्दे नज़र रखंदे कुछ ॻाल्हियूं अर्ज़ करणो चाहियां थो। अवां कुछ दोस्त ॼमी वेहण चाहियो था, कहिड़ा कहिड़ा साथी जे वेहण चाहियो था, पर जेकॾहिं कंहिंखे का तकलीफ़ ऐं मजबूरी हुजे न, उन ते पाबंदी बि न आहे त मथां हथ मथे कयो हाणे छा कयो, उथंदासीं त मुला उथण न ॾींदा, अहिड़ी ॻाल्हि बि न आहे। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे रब करीम 4 न्याणियूं ॾिनियूं हुयूं। घणियूं? मां तव्हां खां ॻाल्हि राईंदो पिया लॻा। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब करीम 4 न्याणियूं ॾिनियूं हुयूं। वडी न्याणीअ जो नालो बीबी ज़ैनब, 2 नंबर न्याणीअ जो नालो बीबी रुकैया, 3 नंबर न्याणीअ जो नालो बीबी उम्मे कुलसूम, नंढे में नंढी न्याणी 4थे न्याणीअ जो नालो अम्मा फातिमा। थोड़ो तवज्जो कर, महबूब सैं के 4 न्याणियूं ॼायूं, पोइ बि महबूब सैं मुंहुं मुबारक न फेरायो। महबूब सैं के 4 न्याणियूं ॼायूं, पोइ बि महबूब ॾुख न कयो त 4 न्याणियूं छो मिलियूं। हालांकि उहो दौर आहे जेको रब करीम कलामुल्लाह में फरमायो, वइज़ा बुशरादुम बिल उनसा ज़ल्ल वजहु मुस्वद्दन व हुव कज़ीम। ओ मुझा महबूब मुहम्मद करीम जी, मुझा रब करीम, ओ मुझा महबूब तो वट एड़ा भी मानू रहनी था जिन के खबर थी पवे असांजे घर में न्याणी जाया तो हुननि जो रंग ही कारो थी तो वने। कंहिंजे ॼमण ते थोड़ो ॻाल्हि आहे,
अल्लाह सही तो कलाम अल्लाह में फरमाए एड़ा भी मानू अथई जिनके खबर थी पवे असा जे घर में न्याणी जाया त रंग ही कारो थी तो वने थोड़ो मुंजन लफ्जन ते नजर कजाए जेकॾहिं थोड़ी का तिखी कोड़ी गाल थी वने त थी सके थी मुर्शिदन इजाजत ॾिनी थोड़ो तवज्जो कर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में एड़ा मानू हा जिनके न्याणी जमंदी ही कुरान पाक तो चवे रंगू ही फिरी पो वने वरी असां वटि जंहिं जाइ ते धीअरुनि जे खपाइण जो रवाज आहे न उते पुट तो ॼमे त पीउ जो रंग फिरी तो वने सिंधी समझंदा थोड़ी गरम सरम तकलीफ़ भी थींदी कियां वा असां वटि वरी सूरत हाल अहिड़ी आहे जंहिं जाइ ते न्याणियुनि खपाइण जो रवाज आहे हाणे त चवनि था महांगप लगी पई आहे 100 ते खंड रुपया थी आहे 115 रुपए पेट्रोल पातो आहे पेट्रोल चढ़ियो त पोइ तुंहिंजे धीउ जी रक़म कीअं चढ़ी चऊं था हक तो भत थे तो शिड्रो वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम अगर हक बात कहते हैं तो मजा उल्फत का जाता है अगर खामोश रहता हूँ तो कलीजा मुँह को आता है मैं हक बात का हर वक्त इजहार करूंगा मिंबर नहीं होगा तो सरेदार करूंगा हकीकत करूंगा बयान दोस्तों चाहे कट जाए मेरी जुबान दोस्तों सगड़े एड़ी सच मुंहिंजे जकड़ लजी खे तोड़े गिटी पवन गचत भी चई वञा जेको चवणो हुजे इन्हनि वाइज़न को मुड़ा कोन थो कोम कावड़ भी करे थी पई हा वा पर मुसलमानो याद रखो ओ मुसलमानो याद रखो यार दुख थींदो आहे कंहिंजे आॾो वेठा रड़ियूं कयूं अल्लाहु अकबर पर जंहिं जाइ ते न्याणियुनि खपाइण जो रवाज आहे वो तो चवे अॻ में मां 3 लखनि में न्याणी ॾींदो अॻ में मां 4 लखनि में न्याणी ॾींदो हाणे इमरान जो दौर आहे महांगप जो दौर आहे 8 लखनि खां घटि न कंदुमि हाणे त हिकिड़े इमरान जे करे समूरनि जो बाग खुली पियो आहे हाणे हर एक के चओ जेका 5 रुपए शइ पई मिले 10 ॾींदो अबा 10 छो चे छा कयूं इमरान महांगप कई आहे हो हिकु हरामी आहे पर लखे पैदा थी विया लफ़्ज़ कुझु मुंहिंजा कोड़ा हूंदा आहिनि लफ़्ज़ थोड़ा कोड़ा हाणे हर हिकु कंहिंजे मथां लानत थो करे हाणे रमज़ान मुबारक जो महीनो ईंदो नज़र कजाए थोड़ो लफ़्ज़ तो चवण चाहियां रमज़ान मुबारक जो महीनो ईंदो न हाणे फ्रूट वारे के ॾिसजांइ तस्बीह बि पियो पढ़ंदो चवंदो जल्दी कर वठ मूंखे पहिरीं सिफ़ जे फज़ीलत जी ख़बर आहे पहिरीं सिफ़ में पहुचां तकबीर उला जो वॾो सवाबु आहे तकबीर उला जा पुट सव वारी शइ ॿी शइ थो खपाए तुंहिंजे तकबीर उला जो फ़ाइदो कहिड़ो दादा ॻाल्हाए कावड़ जी आहे अब आइए ना ओ मुसलमानो नजर तक मुसलमान अलाए काथे बीठो मुडे हिकिड़े दोस्त मैसेज कई ॾाढी अजीब मैसेज ॿुधाइण थो चाहियां उन चयो साईं वाणियो तो खंड खपाए 70 रुपया मुसलमान तो खपाए 80-90 पर जहन्नम में त वाणियो विधो न छो त घटि छो तो खपाए सिंधी सम्झो था ॻाल्हायो थोड़ो इहो त ऐलान ॿुधो त मानी अब्बासी साहब खां बाद थींदी न ॻाल्हाईंदो त पोइ छा था सम्झो 1:30 बजे तव्हांखे छॾे ॾींदुमि मुंहिंजे हथ आहे साईं मुर्शिद में कोन बाहुबली माफ़ी वठंदासीं ओ मुसलमानो थोड़ो नज़र कयो चई 60-70 तो हलाए वाणियो मुसलमान 70-80 तो खपाए पर जहन्नम में मुसलमान न वेंदो शो वाणियो वेंदो छाजे करे त मुसलमान जो रेट ख़राब के ईअं वा मुसलमान तो गियो खपाए 260 वाणियो तो खपाए 230 पर जहन्नम में केर वेंदो
छो त 30 घटि छो अथई वाणियो तो वटे व्याज लख ते 5 रुपया मुस्लिम लख ते 5000 मुसलमान तो वटे 15000 पर जहन्नम में वाणियो वेंदो अड़े मुसलमान खटी वे हिते भी कम के शिके रख हुते भी जन्नत जी चाबी तुझी आ तकीर इहा ही हलंदी छा ख्याल आहे हिक ॿिए जो था ॾिसो अवाई तकरीर अल्लाह अकबर हिनखे छड़ो पेरी सिफ़त जी गलती आ हिनखे उमरन जी गलती आ बी गलती काई कोने त मुंजा हथ काथे पहतान अल्लाह अकबर ॿियो भी तो केकड़ो कोड़ो जुमलो चयूं वञा अगर एकड़े जाए ते वाइज ते व्यासे मुखे चयोसि जंहिं जाइ ते वाइज करण आयो आहे न वॾे में वॾा व्याजी त इहे आहिनि न दो ॻाल्हाए जाते सही वाइज करण आयो आहे वॾे में वॾा व्याजी त पोइ वरी मां छा कंदो आहियां मां चयो मुड़ंदासीं हक़ सच को न मानी अॻ में खाई छॾियां पोइ इहो वाइज ॿुधी मानी चवंदा खपी वई पोइ इहो धकु त न हुजे अल्लाह अकबर ओ मुसलमानो दुख तो थे गैर मुस्लिम असां ते खिलन था छा वाणिया था चवन भील बागरी था चवन कूली था चवन असां के त कलमे जी तबलीग कयो था पर पंहिंजा कम त ॾिसो असां के त कलमे जी तबलीग कयो था पर पंहिंजा कम अल्लाह सयन के सुनी से बिती घरवारी दुनिया रब करीम न के नेको सालियो घरवारी दुनिया पर घोट के जे बाजार जो चक्कर न दींदो त मजो न ईंदो गालायो थोड़ो मुंह फिरंदो तो वने मां समझा तो मां भी सुबह शाम इन ही गाल में हला तो अल्लाह सयन के सुनी से बिती घरवारी दुनिया पर जेसतानी कपड़े वारी बाजार सोना वारी बाजार चूड़न वारी बाजार जो चक्कर न दींदो यार के मजो न ईंदो छो हेठ ही वियो आ गारन ते लाज़मी काथे सोड़ में के ठूठ बूठ लगंदी गार मिलंदस त रग रग ठरी पवंदस न दा ॻाल्हायो अब आइए ना इनके इज्जत वारो गिरहो ता न खपे न पो जेसने सनी सुकी झंड मिलंदस त पो ॾींहुं भलो अल्लाह अकबर ओ मुसलमानो दुख थींदो तॾे त मुसलमान जे साम्हूं पिया रड़ियूं कंदा अल्लाह अकबर अर्ज़ पो कयो ओ मुसलमानो न्याणियुनि के पैसनि ते न खपायो छा पैसनि ते बाकी वरी बीबी हिकिड़ी अटकल मुसलमान ने सिखी आ ॿुधायो ॿुधण चाहियो था जैसे मां गरीब मां न्याणी खपाइण नाजायज़ हराम न्याणीअ जो पैसो न वठंदो में बाकी ॾाज जी ताक़त कोन्हे 2 लख उन खां वठां थो से भी न्याणीअ खे ॾींदो में ॾाज जा से मूंखे रखणो हराम आहे अहिड़े हलाली पुट छा अरे हलाली पुट 18 साल न्याणीअ तो वट गुजारा खिदमतूं तुझूं के लटा तुझा धोते लटा तुझा स्त्री के 2 लख हुन को तो वठे चे न्याणीअ जे ॾाज जे लाइ न मां हीअं चवंदो आहियां 20,000 जो ॾाज ॾे पर न्याणीअ खे सॼी ज़िंदगी मेणा न खाराइजांइ छा न्याणी बेचारी के छड़ो बवगा दे पर न्याणी के मेणा न खाराइजांइ पो जॾहिं सुभाणे तुझी न्याणी उते कुछ भी कुछंदी न त जंहिं हलाली 2 लख भरिया हूंदा वो घड़ीअ घड़ी हिन जे धीउ खे चवंदो हिते थी नखरा करे पिणे वटि बि जेका ख़ुशी हुई जॾहिं मां ॾिना मां पैसा तॾहिं वरितो पिणे ॾाज वरी नकु खणी ॻाल्हाए थी चवंदो न चवंदो पोइ इहा दुआ घुरंदी रब अबे खे 7 जन्नतूं ॾिजाई न था ॻाल्हि अबे जे लाइ जन्नत जा 8 दरवाजा खोल जाए ओ मुसलमानो या न्याणी झोल खणी करे पीउ माओ के बदुआऊं ॾींदई
मौत हिकिड़ो फ़ैसिलो आयो ॻोठ जो नालो नथो खणा ज़ात जो नालो नथो खणा उन ज़ालिम पंहिंजी न्याणी 2,65,000 में खपाई घणे न्याणी पंहिंजी 2,65,000 में खपाई न्याणी जॾहिं बि बीमार थे ज़ालिम पीउ माउ ॾे मोकिले पोइ छॾेसि मुॾे आया साईं तव्हांजो रिश्तेदार आहे अज़ीज़ा उनखे सम्झायो जॾहिं बि धीअ बीमार थी पवे मुंहिंजी कढी थो छॾे मां हुनखे घुरायो मां चयो लॼ शनास सिखो हे सावरा तुंहिंजा रड़ियूं था कनि चइसि पैसा त मूंखां जेके बि हुया पिणस वठी वियो हाणे मूं वटि दवा जा पैसा थोरा ई आहिनि छा थो चवे पैसा त पिण ते 2,65,000 गणे वठी वियो मूंखे रखत बि न पोइ करे न त चवे हा भला महीनो ॾेढ रखत करे हा न अवल गणे पैसा वतई पोइ ॾिनई धीअ पोइ हाणे पैसा बि त पिणस खां वठे न दवा अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजूं चारई न्याणियूं पणायूं थी छा तवज्जो कर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजूं चारई न्याणियूं पणायूं थी अॼोके मुस्लमान खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे पुट पढ़ाइण में देर न कंदो पर न्याणीअ खे पढ़ाइण जे लाइ तयार न हूंदो छा पुट जे पढ़ाइण में देर पोइ मां ते पंहिंजे हिसाब सां ॻाल्हि सोची आहे त पुट खे जल्दी थो पढ़ाए न्याणीअ जो अशो मथो थी थो वञे नथो पढ़ाए उहो हे सबबु आहे छोरो कमाइण बि नथो वञे जॾहिं नथो पढ़ाए त चए कमाईंदो मैं बि ठिप न ॿी ॻाल्हि छोरा डंडो था खणनि कोपन खे त डंडो पेटीअ खे डंडो कबट खे डंडो गिलास डंडो सभु हणी भनी छोरा मथां सुभाणे खां इहो कमु शुरू कयो त इहो खिठेड़ीअ वारो मोल साहिब नाहक करायो घर जा टपड़ बजरायो पोइ जॾहिं ज़ियान था कनि पोइ पीउ खे ॻणती लॻे थी त हे छोरो हाणे ज़ियान ते लथो आहे छोरे खे पढ़ाया न्याणी त वेचारी उनजी ज़बान बंदिया ओ मुसलमान हे जुमलो ॿुधजांइ हाणे न्याणीअ खे बि ज़बान मिली वई थी सम्झे थो सिंधी कि अञा खोल क्या न थो ॻाल्हाए मिठी मिठी तकीर क्या हाँ सुभान अल्लाह तूं हिन सिर टारीअ खां बि मथे चवे हाणे न्याणीअ खे बि ज़ुबान मिली वई थी अल्लाहु अकबर न्याणी बि पीउ माउ खे कोरट में शिकाए थी काथे महबूब मुस्तफा करीम संजा लफ्ज़ मुबारक सच्चा थींदे फरमाईंदा इज़ा ख़तब इलैकुम मन तरज़उन दीनहु व ख़ुलुक़ फज़व्विजू फ़इल्लम तफ़अलू तकुन फ़ितनतुन फ़िल अर्ज़ व फ़सादुन अरीज़ साईं फरमायो न्याणी वॾड़ी थी वञे न पढ़ाईंदे हुज़ूर फरमायो पोइ ज़मीन में फितनो बि थींदो फसाद बि थींदो मां तोखे थोरो शॉर्टकट में ॿुधायूं हलां ज़मीन में फितना कहिड़ो थींदई फसाद कहिड़ा थींदई नेट नौजवान हलाए तो पियो वॾो असांजो अखबार पढ़े तो पियो अल्लाहु अकबर सुबुह जे टाइम ते अखबार खोलींदे सुबुह जे टाइम ते या जहिड़े टाइम ते बि नेट खोलींदे लिखियो पियो हूंदो घोटकीअ जे अस्पताल मां ताज़े ॼावल ॿार जो लाश मिलियो सम्झे थो हलां थोरो अॻिते हक़ सच जा जुमला चवण तो ॾे लिखियो पियो हूंदो गटर मां ताज़े ॼावल ॿार जो लाश मिलियो अंबन केलनि जे बाग मां अंबन केलनि कमद मां ताज़े ॼावल ॿार जो लाश मिलियो गंद जे ढेर तां ताज़ो ॼावल ॿार मिलियो ओ मुसलमानो अल्लाहु अकबर यार दिल में दर्द घणान खोड़ेड़ा ॿार बि मिलिया जंहिंजूं मुंडियूं ॿाहूं कुता खाई विया एड़ा लाशा न मिलिया हन कंहिंजी बांह खाधल कंहिंजी मुंडी खाधल अल्लाहु अकबर इन्हनि खूननि जो हिसाब केरु ॾींदो थींदो कि न थींदो
इन्हनि मासूमनि जे खूननि जो हिसाब थींदो कि न थींदो? ओ मुसलमान उन घड़ीअ जो ख्याल कजां जॾहिं इन्हनि खूननि जो हिसाब थींदो। अल्लाह अकबर अल्लाह अकबर। महबूब चारे न्याणियूं परणाए विया। वरी ॿियो बि मूंखे जुमिलो चवणु ॾे। महबूब चारे न्याणियूं पंहिंजनि में परणाए विया। कंहिंमें? ओ नौजवान तोसां कुझु ॻाल्हियूं करण थो चाहियां। ओ वॾड़ा पंहिंजनि खां नफ़रतूं करण वारा तोसां बि कुझु ॻाल्हियूं करण थो चाहियां। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी वॾी न्याणी बीबी ज़ैनब पंहिंजे घरवारीअ जे भाणे जेके ॾिनी आहे। महबूब ॿियो नंबर न्याणी पंहिंजे पुफाट खे ॾिनी आहे। महबूब टियों नंबर न्याणी पंहिंजे पुफाट खे ॾिनी आहे। महबूब चोथों नंबर न्याणी पंहिंजे सौट खे ॾिनी आहे। पुफाट भी पंहिंजो, सौट भी, घरवारी जो भाणे जो भी। असांजे नौजवान खे चाचे जी धीउ नथी वणे। असांजे नौजवान खे मामे जी धीउ नथी वणे। असांजे नौजवान खे पुफीअ जी धीउ नथी वणे। असांजे नौजवान खे मासीअ जी धीउ नथी वणे। मां हिते हिकिड़ो जुमिलो चवंदो आहियां। दुनिया तजुर्बो कयो आहे। जेको न चूंड ते हूंदो आहे त मां सॼे पाड़े मां ॻोठ मां ज़ात मां चूंड कयां तो कुदरती चूंड जे जाइ ते उनखे मिलंदी बि अहिड़ी सड़ियल सुकल खखड़ी आहे जो ख़ुदा पनाह ॾे। सिंधी सम्झो था? हा वाह। जेको चूंड जे कॾ हूंदो आहे न पोइ वरी जेका उनजे मग़ज़ में जेका लॻंदी आहे पोइ वरी हुनखे शरीयत यादि ईंदी आहे। अब्बा लिखियो त अर्श ते थींदो आहे न। लिखे जा पुट हाणे सम्झ में आई न? न था ॻाल्हायो? थोरो ॻाल्हायो। वाइदो ईअं ई हलंदो। हाणे सम्झ में ईंदसि त लिखियो काथे लिखबो आहे। ओ नौजवानो, ओ नौजवानो, अल्लाह जो वास्तो अथव। अशीदारीअ वारे अब्बे जी, अशीदारीअ वारे अब्बे जी इज़त कंदा कयो। अब्बे के नरवारींदा क्यों? अब्बे के नरवारींदा क्यों? मां वाइदन में हे ही जुमला चवंदो रहंदो आ। पंहिंजी हूंदई त लस्सीअ ते बि ठही वेंदई। अधे बटालुनि जे बोड़ ते बि राज़ी थी वेंदई। बसरनि जे बोड़ ते बि राज़ी थी वेंदई। पर जेकॾहिं खुटी खणे ऐं तूं 16,000 बिजलीअ में हथ विझे, चावा घणई खुटी 16,000 बिजली में हथ विझे। अवल हुननि जी इंजीनियरनि जी टीम ईंदी त कमरो कहिड़ो अथसि सम्झे थो? ॻाल्हाए थोरो। अवल हुननि जे इंजीनियरनि जी टीम ईंदी, जगह कहिड़ी अथसि, नक्शे ते अथसि, बिना नक्शे ते अथसि, ऐं डिज़ाइन कीअं अथसि, फर्श कहिड़ो अथसि, मार्बल सादी अथसि, ऊची अथसि। हल भेणा पिनस रहियो ओॾकी जाइ में झोरे जी जाइ थी अवल चेक थे। अल्लाह अकबर। ओ नौजवानो, ओ नौजवानो, वाइदो कयो त इंशाअल्लाह वॾनि जो अदब एतिराम कबो। वॾनि खे बि अर्ज़ु थो कयां त जेको तव्हां क़ुरान खणी छॾियो आहे त 35 सालनि खां अॻु में छोरे खे न पढ़ाइबो। ख़ुदा खे मुंहिंजो इहो कसम टोड़ियो बि। हिते छोरा सभु ई खिलनि था। आहे त जेके जंहिंजे फ़ाइदे जी ॻाल्हि हुजे न, ओ वॾड़ो जेको तव्हां कसम खणी छॾियो आहे त 35 सालनि 40 सालनि जो छोकिरो थिए पोइ पढ़ाईंदोमांसि, जेकॾहिं 30 सालनि जी धीअ थिए पोइ पढ़ाईंदोमांसि। न, इहो कसम टोड़े मुर्शिद वेठा। जेकॾहिं को माण्हू कसम टोड़णु चाहे, कसम खणी त उन ते ॾंड 3 ॾींहं रोज़ा। साईं घणा घणा? लालच जो जहान बि अथव। मां हिकिड़ो वाक़ियो ॾिठो। अमरा वीचारे वॾे वसु कयो त क़ुरान पाक यादि कयां पर थिएसि न पियो। ॿुधण जहिड़ी ॻाल्हि अथव। हमरा वीचारे वॾी महिनत कई त क़ुरान शरीफ़ यादि कयां पर थिएसि। ज़ाल खे चई छा कयां, मुंहिंजो मग़ज़ आहे कोन, यादगिरी मूंखे बीहे ई नथी। मां त वॾी महिनत कई आहे। पोइ माइनि खे बि त रग ते हथु हूंदो आहे न। हेॾे वञा नथो तफ़सील में, छड़ो इशारा त सम्झो था न? हा वाह। माइनि खे बि त रग ते हथु हूंदो आहे। पढ़ियला भले न बि हुजनि पर हो बि हिन जूं मुकमल डॉक्टरियाणी हूंदियूं आहिनि।
न ॻाल्हाईंदो त मां हेठि लहंदुमि रोड खां। ईअं न सही, घरवारी चुसे तूं साल में क़ुरान शरीफ़ यादि कर, मां वाइदो थी कयां तूं जातो चवंदे मां शादी कराईंदीमांइ। छा चयसि? ज़ाल चयुसि तूं साल में क़ुरान शरीफ़ यादि कर, तूं जातो चवंदे पसंद जी शादी। हिन चयो बाबा वज़ीर दाख़िला पाण राज़ी थियो आहे त बाक़ी छा खपे। चीफ ऑफ आर्मी स्टाफ हल भेड़ा नाला एॾा भव जा जो ख़ुदा ख़ैर करे। ऐं शहर ऐं ॿाराड़ी जो फ़र्क़ु हूंदो आहे। शहर वारो जेकॾहिं घर ईंदो त छा चवंदो, अॼु सरकार जो मूड ऑफ आहे। अब ईअं थींदो आहे, छा चवंदो सरकार जो मूड। ॿाराड़ीअ वारो सिधो सो ॿी ॿोली छाते दून सुझायो थी ॾकु ई हिकु छाजा वर्ड छाजा कोड। घरवारी चुस तूं साल में यादि कर क़ुरान शरीफ़ जातो चवें तातो पढ़ाए। हिन जो ॿुधो त अॼु सरकार पाण चयो आहे त अची जो हिम्मत कयईं 6 महीननि में क़ुरान यादि करे। घणनि में? ज़ाल खे चई मूंखे तुंहिंजी ज़बान यादि आहे, मां 6 महीननि में हिम्मत कई आहे, क़ुरान शरीफ़ यादि करे वियो आहे। हाणे तूं वाइदो पूरो कर न। चई क़ुरान यादि पंहिंजे लाइ कयो थी, सवाबु पंहिंजनि खे ॾींदे, मुंहिंजो कहिड़ो वास्तो। मां खयो में कसम कसम टोड़ियां थी, शरीयत जी ख़बर आहे 3 ॾींहं रोज़ा रखंदुमि, बाक़ी ॿी ज़ाल जो नालो वतई न पोइ मूंखे सुञाणे थो। सम्झो था सिंधी? जे कसम खण मां खयो में भञा थी 3 ॾींहं रोज़ा रखंदुमि, पर जेकॾहिं तूं ॿी ज़ाल जो नालो खयो, असां वटि ॿी शादी करणो सवली आहे, पर हलाइणो थोड़ो हलां अॻिते दादा ॻाल्हाए। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। ओ मुसलमानो थोड़ो अर्ज़ कयूं थो हला महबूब साईं तोखे मूंखे सम्झायो न्याणे जो पार लाहिणो आहे। चो इंशाअल्लाह। वॾा चवंदा आहिनि मोल साहब तूं त हर जाइ ते चवें थो पुट पढ़ायो पुट पढ़ायो, मुवारो छोरो जुआ त छॾे। हिते सभु वॾा खिलनि था। मुआरे छोरे खे चओ जुआ छॾे, तास छॾे, सॼो ॾींहुं होटल ते वेठो आहे, लूडो, सॼो ॾींहुं लोफरनि सां यारी। अवल पेर त सिधा करे, हिन जे लाइ कंहिंखे चवां त सही न। असां वारनि छोरनि बि ॼण उन्हनि बि कसम खयो आहे त सुधरंदासीं न। अवल छोकिरी, पोइ नौकिरी बि, पोइ सुधरी बि न। अल्लाह साईं असांजे नौजवाननि खे बि शल हिदायत नसीब फरमाए। अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला ना जी ॻाल्हि पोइ कयां। जॾहिं अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला ना 15 सालनि जी थी आहे, होॾे शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला 21 सालनि जो थियो आहे। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला खे सोने अबू बकर सिद्दीक़, सोने उमर फारूक, सोने उस्मान गनी हीअ ॻाल्हि चई, ओ वली ओ सदको वञा सोनाली, तू मिठे मोहम्मद जो शागिर्द भी आ, तू महबूब जो सौट भी आ। महबूब मोहम्मद करीम साईं वटि न्याणी वॾड़ी थी आ, तू वेंदे त खाली न मोटंदे। खोड़नि मुंहिंजे दोस्तनि ॾाढी वारनि खे उबासी शुरू थी वेंदी, मां छाड़ कंदो कंदो हलां। ओ अली तू वेंदे त खाली न मोटंदे। हे मंगणो पो थे मुर्शिद अलीअ जो। छा पो थे? छा पो थे? उन्हनि जा कहिड़ा मंगणा, मंगणा त पंहिंजा 1/2 तोले जी मुंडी बि ठाराइबी। घणी अबा? 1/2 तोले जी मुंडी ठाराइबी, 10 वॻा, 5 सिबियल, 5 अण सिबियल। मुआ जेकॾहिं मूंखे 1/2 तोले जी मुंडी ठाराए ॾींदे, 5 सिबियल, 5 अण सिबियल, ऐं ॿियो बादामियूं अखरोट, हो पापा बि मस खाए, जोनस जो शर्त बादामियूं अखरोट सुको फ्रूट वठी ॾे। हाणे हो वेचारो 500 में परेशान, 25-30 हज़ार गॾु थियनि पोइ थिए मंगणो। पोइ छा थिए? अल्लाह अकबर। मुसलमानो हिन खां परे थींदो न त यार पछताईंदो। छा वा? ओ मुसलमानो, ओ मुसलमानो इन खां परे थींदो त पछताईंदो। अल्लाहु अकबर अल्लाह अकबर। शेर ख़ुदा 3 यारनि जे मशवरे ते हली आयो।
शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला नु जिए जो निकतो होडे रब करीम फरमायो जिब्राइल जी या रब जलीला वनी करे मुझे महबूब मोहम्मद करीम के जाओ ओ मुझा महबूब तो महबूब जे खिदमत में मुझो घोट अली अचई थो सदको वना सोनाली तुझू सिफारिशूं रब करीम पाण पो करे केर केर ऐं मज़ो उन सिफारिश में हूंदो आहे जंहिंमें लालच हिते जेकॾहिं छोकिरो कंहिंखे चवे न मुआरो बाबो तोसां ठहियल आहे उनखे चओ त मुंहिंजो कमु करे मूंखे शादी कराए इन शर्त ते छोरा वाइदो कर डबिल घोड़ा बोस्की वठी ॾींदा पिणस खे न वठी ॾे हिन खे काॾो वठी ॾींदो पर हिन खे वठी ॾींदो हिन खे छा चवंदो आहे कंहिंजे कंहिंजे नाले त इहो बि भाव खां बि वधीक प्यारो हूंदो आहे काथे लफ़्ज़ हज़फ बि कबो आहे सम्झो था न हा वाह को भाव खां वधीक हाय हाय अल्लाहु अकबर हेडे शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नु अचे तो पियो होडे अॻ में जिब्राइल मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम जो न्यापो ॾियो शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नु जिए जो आका जे खिदमत में आयो साईं जे सामू गोडा भनी वेठो आ अदब इहो थी अदब मां हिकिड़े किताब में पढ़ियुमि त उस्तादनि जा शागिर्दनि ते 18 हक़ घणा घणा पर यार तोखे कॉलेज ऐं मदरसे जे शागिर्द में कुछ फ़र्क़ु नज़र ईंदो न हाणे असांजे विफ़ाक़ जा इम्तिहान तव्हांजे घोटकी ज़िले में भी हुया खोलन सेंटरन ते तव्हां ॾिठो हूंदो न रेंजर्स हुई न पुलिस हुई न को बी वठ सट हुई न मोबाइल हुई न को कापी हुई हर एक पंहिंजे पंहिंजे हिसाब सां वेही करे इम्तिहान ॾे पोइ काई परेशानी जी ॻाल्हि ऐं सच ॿुधाइजो वेठा बि पाण में ॿुधे बि कोई नथो जॾहिं पंहिंजे यूनिवर्सिटियुनि ऐं कॉलेजनि जा इम्तिहान हूंदा आहिनि चौधारी रेंजर पुलिस बीमार हूंदी आहे त बि छोरा बीमार ते बि बिना ॾाकण जे चढ़ी वेंदा हल भेणा करामत उतों जारनि में बि छोरा कारतूस पहुचाए वेंदा इहे उन्हनि जी ॿोली थो ॻाल्हाए छा पहुचाए वेंदा आहिनि पोइ हाणे अहिड़ा माण्हू बि कापीअ ते गुज़ारो करण वारा पैसनि सां मार्कूं वठण वारा उहे भी मदरसे जे तालीम ते ता एतराज कन त ये मुल्ला जट आहिनि ये मुल्ला अणपढ़ियल आहिनि इन्हनि मुल्लनि खे काई ख़बर कोन्हे पोइ जेकॾहिं अणपढ़ियल आहिनि त पिणे जो निकाह बि त कंहिं चइबो त जट पढ़ायो आहे न था ॻाल्हायो नाराज़ी आहे ओ मुसलमानो वाइदो कयो त खानदान मो घर मो पोइ बि हिकिड़ो बचो क़ुरान पाक जो हाफ़िज़ कबो हिकिड़ो हाफ़िज़ कबो हिकिड़ो आलिम कबो चओ इंशाअल्लाह हज़रत अली रज़ी अल्लाह ताला न आख़िरी ॻाल्हि पोइ करणो चाहियां शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो आका से जे साम्हूं गोॾड़ा भनी वेठो आहे ओ मुंहिंजा सोना अली दे ख़बर कीअं आयो आहे अली कै वजे त दे हवालो कीअं आयो आहे अदब जे करे कुशे अदब जे करे कुशे ऐं मां वाइज़नि में चवंदो आहियां असां वटि बि नौजवान जेसि सोहरे मो कमु कढे छड़ो धीअ वठेसि एॾो शरीफ़ हूंदो आहे जो चवंदे त घोटकीअ में अहिड़ो पुटु त माउ ॿियो ॼणींदी न ॻाल्हायूं नथा अलाए छो जेसि तारीख़ बदिजे त कमु थिएसि तेसि छा चवंदे त अहिड़ो घोटकीअ में ॿियो को छोरो शरीफ़ पर साॻियो ई जॾहिं कमु थी वञे त ॿिए ॾींहुं टोन ई मटियल हूंदसि टोन ई साॻियो ई माण्हू दिमाग़ भी साॻियो पर रग में फ़र्क़ु हूंदुसि अखियूं भी साॻियूं पर नज़र में लिंग भी साॻा पर लोड में ज़बान भी साॻी पर लहजे में नथा ॻाल्हायो अलाए छो सभा नथा ॻाल्हायो माना असां जेसि कमु आहे त सफ़ा शरीफ़ कमु निकितो पुराणो हिकिड़ो पाक आहे कमु निकितो
पर वरी भी पीउ जी परवाह न बि कंदो पर सहुरे जी गुलामी न था ॻाल्हायो। काथो सोहरो वेठो हूंदो काथो ॼाटो मां त न सुञाणा तव्हां त हिक ॿिए खे सुञाणियो तॾहिं हा न नथा कयो। पीउ जी न सवेरे जेकॾहिं सब्र दो त सोहरे खे पुछा कंदो चाचा अथई शहर कम वञा थो पिणे कोन थो पुछा करे जेको वेठो ॾिसई थो अबे को नथो पुछा करे जे तोसां गन ॾिना न जे तोसां ॾुख ॾिठा जे तो ते सभु कुझु ख़र्च कयो आहे पोइ बि होॾे वञे थो। अल्लाह शल अबे अम्मा जो बि अदब नसीब करे आमीन चा। अली ॾे ख़बर कीअं आयो आहे हुज़ूर से पुछा कई अदब जे करे नथो ॻाल्हाए। ॿियो दफ़ो बि पुछा कयूं अली ॾे ख़बर कीअं आयो आहे त बि नथो ॻाल्हाए। टियों दफ़ो पुछा कयूं होरियां थो चवे आका फातिमा जो संग घुरण आयो आहे। फातिमा जो साईं फरमायो अहलन व सहलन मरहबा अली भले करे आए भली करे आए भली करे आए तू संग घुरियो मां मोहम्मद ॾेई छॾियो संग घुरियो मां मोहम्मद। ऐं ॿुधो छोकिरो ॿुधो जेकॾहिं संग जो कमु करणो त डायरेक्ट वेंदा कयो। जेके विच ते 5 कुराड़ियूं मोकिलींदा कयो इहो कमु ठाहींदियूं न आहिनि। थोरो ॻाल्हाए मूंसां मां तकीर ख़तमु करण वारो आहियां। हे जेके विच ते 5-6 कुराड़ियूं मोकिलींदा कमु ठाहिण जे लाइ इहे ठाहींदई इहे ॾिसंदियूं त जेकॾहिं असांखे पोती बि भली ॼनि था हिकु हिकु वॻो बि ॼनि था। सिंधी सम्झो था कुराड़ियुनि खे अवल पंहिंजो पेट जो सूर जेकॾहिं असांखे पोती बि वॾी ॾिनऊं हिकु हिकु वॻो बि ॾिनऊं त पोइ कमु पको येस न त नो पुट हलो या जेकॾहिं ख़र्ची बि न मिली पोती वॻो बि न मिलियो कुराड़ियूं मोटी ईंदियूं ॼणो ख़ुदा ख़ैर करे इन्हनि को रेल छुटी वई आहे मासी वॾी अम्मा वॾी ॾे ख़बर न कंहिंमें था फासो यज़ीद हा सफ़ा हलो कुराड़ी छा सफ़ा यज़ीद हा भींगा हा बोड़ अहिड़ो कयूं जंहिंमें गिहु त हुयो ई कोन। जिन जे घर में गिहु कोन्हे पंहिंजी न्याणीअ खे जेल में विझंदव छा उन्हनि खे ख़बर कोन आई त हिननि धूतनि खे थोरो थोरो ॼना त जानी छुटी पविया। जोरो तव्हां सिधो वेंदा कयो न था ॻाल्हायो सिधो वेंदा कयो त बाबा मूंखे संग खपे थो पियो अला बाल को अॻिले खे ॾियणो हूंदो त ईअं बि बाक़ी अॼुकल्ह विच वारो ठाहे घटि थो ड्राहे न था ॻाल्हायो। वक़्तु इजाज़त नथो ॾे इंशाअल्लाह जेकॾहिं ज़िंदगी रही छा वाह हे फ़क़त हरत अली साईं जो मंगणो थियो। सोने अली साईं जी शादी कीअं थी सोने अली साईं जे निकाह जूं दावतूं कंहिं ॾिनियूं सोने अली साईं खे शादीअ जो ख़र्च कंहिं ॾिनो निकाह कंहिं पढ़ायो निकाह काथे थियो सोने अली साईं खे ॿार घणा थिया अम्मा फातिमा जे शहन ॿारनि जा नाला शहन घणे घणे वक़्त में ॿार थिया। उन अम्मा फातिमा साईं खे शाबान जे महीने में मुर्शिद अलीअ मों हिकिड़ो पुटड़ो हुसैन बि थियो आहे। उन जी विलादत शल रब तोखे मूंखे सचो हुसैनी बणायो आमीन चा। सचो हुसैनी उहो आहे जंहिंजो कंधु कपजी त सघे थो पर कंहिंजे आॾो झुकी ॾाढियां ॾाढियां सचो हुसैनी उहो आहे जंहिंजो कंधु कपजी त सघे थो पर कंहिंजे आॾो झुकी। इंशाअल्लाह असां भी सच्चा हुसैनी हूं असांजो भी कंधु कपजी सघंदो पर कंहिंजे आॾो झुकी अॼु पूरी दुनिया हिन क़ुरान वारनि जे ख़िलाफ़ काहे पई आहे। मिठे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़ गुस्ताखी जा मिसाल मिलनि था पिया। कॾहिं महबूब जे घर वारनि ते हमलो आहे कॾहिं महबूब जे बच्चनि ते हमलो आहे कॾहिं महबूब जे न्याणनि ते हमलो आहे कॾहिं महबूब जे साहुरनि ते हमलो आहे कॾहिं ख़ुदि महबूब जे इज़त ते हमलो आहे। हाणे हुसैनीअ जे मथां फर्ज़ आहे पंहिंजे माल ॾे नज़र न करे पंहिंजे जान ॾे नज़र न करे पंहिंजे बच्चनि ॾे नज़र न करे जॾहिं बि हिन हुसैनीअ खे सॾु थिए मिठे मुहम्मद जे इज़त जे लाइ तयार हो होरियां था चओ तयार हो। 26 तारीख़ मौलाना फज़लुर रहमान इस्लामाबाद ऐलान कयो असांजा चङा भला हुसैनी सॾाइण वारा साईं इहा त लाबारनि जी शिती मौसम हूंदी छा बाबा साईं इहा त लाबारनि जी शिती मौसम हूंदी मथो रमज़ान भी अचण वारो आहे
अगर मगर जे कॾहिं थोड़ो पोइ ते थे हां त ॾाढो भलो थे हां। एॾा तफ़सीर याद जो लिखे हां त घोटकी जा कुतुब खाना भरजी वञनि। हल भेणा तू एडो मुहक़िक़ थी वई साईं जेकर हीअं थे हां साईं जेकर हीअं थे हां पर जेकर मथो फैसलो थियो 26 तारीख़ मरजी वई साईं अल्लाह साईं मौलाना फज़ल रहमान के वडो अकुल ॾिनो थव। अच्छा समझो था सिंधी न तारीख़ रखे त अकुल न हुस न को पुछया त घोटकी वारा तुझी कणक कॾहिं लहंदी। अवाये तुझो दुकान जो सामान भला खराब त न थींदो हिक हिक को पुछी पो तारीख़ रखिया। हाणे तारीख़ कैंसिल थी सभई मञनि था सही अल्लाह वॾो अकुल ॾिनो अथसि। कीअं सम्झी वियो हुन ॾिठो त भला मां हिन खे आज़माया त सही वाकई हुसैन ई आहे। हे पेट वारो मजनू आहे कि न रत ॾियो मजनू आहे। नारे तकबीर कायदे मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फजल रहमान कायदे जमीयत कदम बढ़ाओ कायदे जमीयत कदम बढ़ाओ। नारे तकबीर चओ इंशाअल्लाह। हाणे भी जॾहिं असांखे अकाबरीन हुक्म कंदा त तैयार हो तैयार हो तैयार हो। ए अटल आदमी दिल शिकस्तो न थी बाऊं मथे हुजन बाऊं मथे हुजन। ए अटल आदमी दिल शिकस्तो न थी कंद पकड़े त ॾिस शींहं बकरी थई लट फेरे त ॾिस नांग नोड़ी थई हथ बोड़े त ॾिस बाहि पाणी थई। कहीं फिरौन खे मुश्किल कुशा कोठा ये मुश्किल ना कहीं दज्जाल खे मां पिया कोठा ये मुश्किल ना मुखे जंजीर पारायो मुखे सूलियत ते लटकायो मगर मां राज़नन के रहनुमा कोठा ये मुश्किल ना। हाणे विफाकी हुकूमत गौर करे रही आ त रमजान में तरावियूं भी न थियनि जमात जी निमाज भी न थे मानुन के रोजे रखण को भी रोकजे। वरी जडे एड़ी हुकूमत हरकत करे तोखो तो मां पुछा कया त तरावीहन जे ला निकरबो उहे हथ खड़न जेके रोजा भी रखन तरावीहन जे ला निकरबो जमात जे नमाज जे ला मैदान ते निकरबो। सोचो एफआर भी थी सके थी सोचो लाकब में भी हली सकजे थो। लब्बैक 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 कायदे जमीयत कदम बढ़ाओ कायदे जमीयत कदम बढ़ाओ। सोचो तकलीफ भी अची सके थी सब तकलीफा सिर ते सहंदो सब तकलीफा सिर ते सहंदो मदरसन जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ निकरबो मस्जिदन जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ निकरबो नमाज जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ निकरबो सहाबा जे नामूज़ जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ निकरबो। कहीं फिरौन खे मुश्किल कुशा कोठा ई मुश्किल आ कहीं दज्जाल खे मां पिया कोठा ई मुश्किल आ मुखे जंजीर पारायो मुखे सूलियत ते लटकायो मगर मां राज़नन खे रहनुमा कोठा ई मुश्किल आ। गैरत आखिर गारी रहंदो गैरत ना है काई मयार जा गाल थी मारे साथी मारे पांजे देश जे यार जी मु पक सुञाता पंहिंजा हा हू धारन सां गॾु धारे में थे वाटड़ सां वेरन के वेही वांझेरन जे वारे। चो इंशाअल्लाह जमयत उलमा इस्लाम सां मरण जे आखिरी साह ताईं निभाइबो आखिरी साह ताईं निभाइबो पर चो इंशाअल्लाह वोट न ॾिबो जागो था पर इंशाअल्लाह वोट साईं तव्हां भला हो अल्लाह वारा हो तव्हां दुआउनि जा दर हो बाक़ी वोट जे लाइ साईं तंग न कंदा कयो छावा वोट जे लाइ असांखे परेशान अड़े हुसैनी मां सदको वञा तुझे हुसैनी हुजण था ना अहल असांजो मालिया गुलशन गुलन जो साथी दो बदज़ौक़ जो तमें बाग रहियो मासूम वरन जो साथी दो कावल के इजाजत काका जी बुल बुल जे सदा ते आबदश हर शाख ते चिबरो वेठो वा अंजामे गुलस्ता साथी दो कुर्सी जे पुजान वट कुरान जो कदर कहड़ो तू आखा भला मिलंदी सा शान
समर कहिड़ो अंधा जे अॻियां रोवण बस नूर विञाइण वा बेदर्द ते दाहन जो थींदो त असर कहिड़ो झुगी असांजी कखन पनन जी नज़र उन ये दुश्मनन जी लिकी छपी विया वकोड़े वेरी कखन ते कोसी रखी या केरी दुखी दुखी सा भरी पया ज़बान रत सा भरी पया ज़बान रत सा भरी पया वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हर संजन खिदमत आलिया में गुजारिश है 3 दफ़ा कुल पढ़न जिन वेचारन खैर कयो उन जे वडन जे रूह जे ईसाल सवाब जे लाइ साईं जन 3 दफ़ा दुरूद शरीफ पढ़न के वेचारा बीमार होंदा के मजबूर होंदा किन दुआउनि जे लाइ चयो आहे कि न बि चयो आहे समूह जे लाइ हर साईं जन खैर जी दुआ फरमाए।